अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांखे जीअं ख़बर त हूंदी त उस्ताद जलाल चंद जो हिकिड़ो जेको बादशाह फ़नकार हो ऐं उस्ताद जहिड़ी तरह बादशाह फ़नकार हो तहिड़ी तरह उस्ताद जलाल चंद जा जेके शौक़ बि जेके हुआ शाहाणा हुआ बादशाहाणा शौक़ हुआ। ऐं उस्ताद जलाल चंद जो जेको इन बादशाहाणे शौक़ जे तहत ऐं पंहिंजी हिकिड़ी मुहबत ऐं चाहत ऐं जानवरनि सां बि मुहबत जे करे उस्ताद जलाल चंद जो जेको आहे भला घोड़ा बि धारिया, तमामु भला घोड़ा धारिया। अछे रंग जो घोड़ो हिकिड़ो तमामु VIP घोड़ो ऐं हिकिड़ो मुश्की रंग जो जेको आहे उहो घोड़ो सुरमाई, तमामु भला घोड़ा जेके उस्ताद धारिया। पोइ उस्ताद जलाल चंद जेको आहे उहो घोड़नि खे तमामु घणी ख़िदमत कंदो ऐं हुनजा ख़ासि जेके माण्हू जेके आहे उहे घोड़नि ते रखियलु हुआ ऐं हुननि खे उस्ताद जलाल चंद चवंदो त बाबा हिननि जी सार संभाल लहो सुठे तरीक़े सां। पोइ उहे सार संभाल बि उस्ताद जे घोड़नि जी लहंदा हुआ ऐं तमामु घणो ख़्यालु कंदा हुआ ऐं भली नस्ल जा घोड़ा हुआ, तमामु भली नस्ल जा घोड़ा हुआ ऐं अॼु ताईं आहिनि। ऐं उस्ताद जलाल चंद जा महिमान जॾहिं बि ईंदा त उस्ताद जलाल चंद उन्हनि घोड़नि जो माना उनखे ख़ासि जेको आहे तारीफ़ कराईंदो ऐं उनखे ॾेखारींदो त बाबा हीअ ॾिसो घोड़ा आहिनि, तमामु भला घोड़ा आहिनि। पोइ जेके चाहींदड़ जेके ईंदा हुआ उस्ताद जलाल चंद वटि उहे बि ॾिसी ॾाढा ख़ुशि थींदा हुआ। ऐं उस्ताद जलाल चंद जा इहे जेके घोड़ा हुआ पोइ इन एरिया में जेको आहे मोरो वारी साइड में इहो वरी कंहिं वटि बि न हुआ जेके उस्ताद जलाल चंद जेके भली नस्ल जा घोड़ा जेके धारिया। ऐं इन्हनि घोड़नि खे ॾिसण जे लाइ माण्हू परे परे खां ईंदा हुआ त बाबा हलो उस्ताद जलाल चंद जी उतां तयारी ॾिसी अचूं घोड़ा कहिड़ा आहिनि। ऐं उन घोड़नि ते उस्ताद जलाल चंद जेको आहे सवारी बि कई, तमामु भला घोड़ा हुआ ऐं अॼु वक़्त ताईं उहे जेके न घोड़ा बीठल आहिनि। हाणे उहो उस्ताद जलाल चंद जेको आहे जिन घोड़नि खे उस्ताद जलाल चंद जेको आहे माना पाले पोसे माना तमामु वॾो कयो ऐं उनजो ख़्यालु कई उनजे खाधे जो ऐं हुनजो सुबुह जो जेको हुनखे छोला खाराईंदा छोला। पोइ हाणे अॼु उस्ताद जलाल चंद जा जेके औलाद आहिनि उहे बि उन ते घोड़नि ते जेके सवारी कनि पिया। उस्ताद जलाल चंद जा जेके पुट आहिनि उहे घोड़े ते सवारी कनि था। ऐं इहो उस्ताद जलाल चंद जो जंहिं माना हर शौक़ु कया ऐं पंहिंजे वक़्त में माना सभु शौक़ु कया जेके बादशाहनि जा शौक़ु हुआ शाहाणा शौक़ु हुआ उस्ताद जलाल चंद जेको आहे उहे कया। ॻाइण वॼाइण जो फ़न त उस्ताद जलाल चंद खे हिकिड़ो माना दात हुई मिलियलु हो, मुर्शिद जी दुआ थियल हुई। पोइ उस्ताद जलाल चंद ॻाइण वॼाइण में त माना जीअं मशहूरु हो सिफ़ास्ती जो जेको माना हिकिड़ो फ़नकार हो, वॾो मायानाज़ फ़नकार हो। ऐं उन जी चाहत जे लाइ उन जी मुहबत लाइ उस्ताद जलाल चंद जो ओताक ते सदाईं माण्हू जमा हूंदा हुआ, सदाईं ईंदा हुआ। उस्ताद जलाल चंद जी ओताक जेका हूंदी सदाईं मचियल हूंदी हुई। पोइ जेके उस्ताद जलाल चंद जी जेके ओताक ते ईंदा हुआ त पोइ इन्हनि पखियुनि खे जानवरनि खे ऐं हिननि खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थींदा हुआ। ऐं उस्ताद जलाल चंद खां हाल अहिवाल पुछंदा त वरी उस्ताद जलाल चंद वरी तफ़सील सां हाल अहिवाल ॿुधाईंदो। पोइ जेके पखी हूंदा जानवर हूंदा पोइ उन्हनि जा सभिनी जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो, मेंहनि जी बि ॿुधाईंदो, घोड़नि जी बि ॿुधाईंदो, पखियुनि जा माना तितरनि जी बि ॿुधाईंदो, कुकड़नि जी बि ॿुधाईंदो। त इहा उस्ताद जलाल चंद जी हिकिड़ी माना ख़ासियत हुई। त उस्ताद जलाल चंद जो माना ख़ुशि थी करे खिली करे माना हर जवाबु ॾींदो हो जेको पुछणनि जो जेको पुछंदो हो माण्हू त हुनजो सभु सवालनि जा जेके जवाबु उस्ताद जलाल चंद जो ख़ुशि ख़राब सां ॾींदो हो। उस्ताद जलाल चंद जो इहो ख़ुशि अख़लाक़ी ऐं ख़ुशि असलूबी ऐं महिमान नवाज़ी ॾिसी करे त माण्हू उस्ताद जलाल चंद जा अञा वधीक चाहींदड़ पैदा थिया। ऐं उस्ताद जलाल चंद जो जॾहिं इहे घोड़ा जेके ॻोठ खां जीअं ॿाहिरि निकिरंदा हुआ त आवाम गॾु थी वेंदी हुई, माण्हू गॾु थी वेंदा हुआ त हू ॾिसो घोड़ो उस्ताद जलाल चंद जो घोड़ो, हू ॾिसो हिकिड़ो अछे रंग जो घोड़ो हूंदो त माना तव्हांखे छा ॿुधाईंदो माना अञा त एतिरो ख़ूबसूरत घोड़ो। हाणे हिन मां फ़ोटो बि ॾेखारिया अथमि त माना एतिरो ख़ूबसूरत घोड़ो त कंहिं वटि बि कोन अहिड़ो घोड़ो। ॿियो जेको सुरमाई रंग जो जेको घोड़ो हो
मुश्की तमामु ख़ूबसूरत घोड़ो, तमामु भलो घोड़ो, भली नस्ल जो घोड़ो। असां बि घोड़ा घणा ॾिठा पर अहिड़ा घोड़ा असांखे अॼु ताईं नज़र न आया। तमामु सुठा घोड़ा आहिनि। ऐं हिकिड़ो वॾे युग जो माण्हू ॻाल्हि पियो करे त बाबा इहे घोड़ा जेके हुआ हे उस्ताद जलाल चंद जो माना खे माना ख़बर न आहे कि न की हिकिड़े दोस्त तोहफ़े में बि ॾिनो हो घोड़ो। हाणे अलाह खे वधीक इल्मु आहे पर हिकु हमरा ॿुधायो असांखे झूने ॿुधायो त इहे उस्ताद जलाल चंद जा शौक़ु हुआ ऐं उस्ताद जलाल चंद जूं मोहबतूं हुयूं ऐं उस्ताद जलाल चंद जूं माना चाहत हुयूं जेके सिर्फ़ु पंहिंजे चाहींदड़नि सां न पर पखियुनि सां, जानवरनि सां, माना हर कंहिं सां उस्ताद जलाल चंद जी मोहबत वही साॻी हुई। हाणे इन्हनि घोड़नि जो एतिरो उस्ताद जलाल चंद ख़्यालु कंदो जो पंहिंजे मुलाज़िमनि जेके कमु कंदड़ हुआ उन्हनि खे चयल हो त बाबा हिन खे ॾींहं में केतिरे दफ़ा हिन खे तड़बड़ कराइणो आहे, तयारु करिणो आहे, हिन जी सफ़ाई जो ख़्यालु करिणो आहे, माना हिन जी ग़िज़ा जो ख़्यालु करिणो आहे, दाणे जो ख़्यालु करिणो आहे, खाधे पीते जो ख़्यालु करिणो आहे, माना हर ॻाल्हि जो ख़्यालु करिणो आहे। ऐं हर को हिन ते सवारी न कंदो हो। उस्ताद जलाल चंद चयो त बाबा हिन जी हरकत न कयो, बसि हिन जी सार संभाल सुठी रहो। ऐं उस्ताद जलाल चंद एॾी ख़िदमत कई त माना उहे घोड़ा बि उस्ताद जलाल चंद सां मोहबत कंदा हुआ। उहे जानवर पखी बि सम्झंदा त इहे असांजो मालिक आहे। इहा उस्ताद जलाल चंद जी मोहबत हुई। ऐं उस्ताद जलाल चंद अमर रागी हो ऐं सदाईं अमर रहंदो। हमेशह पंहिंजे साज़ सां, पंहिंजे सुर सां, पंहिंजे कलाकारी सां, पंहिंजे राग सां माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा रहंदो। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे ज़रूरु शेयर कयो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों असांजी ॿी जेका चैनल आहे कामरान जानी क्लासिक, उते जलाल चंद जा तमामु नायाब जेके आहिनि कलाम लॻल आहिनि, उते बि वञी उहे कलाम ॾिसो ऐं पंहिंजी दिलि खे ख़ुशि कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।